मुल्क में तैलीमी एमरजेंसी उते सिंध जे कुछ स्कूलनि खे ताला। कंहिंजे स्कूल खे तालो लॻो? गवर्नमेंट प्राइमरी स्कूल उमेदली चांडियो जे स्कूल खे तालो। सभई ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थी वियो। इहो त नामुमकिन आहे वॾा, मुश्किल बि त न आहे साईं। 2007 में हिन स्कूल जी ब्रांच खुली हुई। पोइ छा थियो? 2013 में स्कूल जी बिल्डिंग बि ठही चुकी आहे, पर स्कूल में उस्ताद मुक़ररु थी न सघियो। इहो कीअं थो थी सघे? आख़िर इहो छो? अड़े साईं, उस्ताद त परे जी ॻाल्हि, पर स्कूल जो कम बि त मुकमिल नाहे थी सघियो। बाउंड्री वाल जो नालो निशान ई कोन्हे। लैट्रिन जी टांकी किथे आहे? अड़े टांकी छॾ, पर लैट्रिन जे खूह जी खोटाई ऐं खूह किथे खोटियल आहे? आख़िर बाउंड्री वाल कॾहिं ठहंदो? आख़िर हिन स्कूल ते उस्ताद कॾहिं मुक़ररु थींदो? आख़िर हिन लैट्रिन ते टांकी कॾहिं ठहंदी? छो? भला ॻोठ जा ॿार छा कंदा आहिनि? साईं, जबरी पोरियो। भला सरदार शाह खे नोटिस वठणु घुरिजे या सेक्रेटरी खे? केरु वठंदो? जेकॾहिं सेक्रेटरी नोटिस वरितो त पोइ सियासी कामोरनि जो पोल पधिरो थी वेंदो, ऐं जेकॾहिं सरदार शाह वरितो त पोइ वॾेरा गुम थी वेंदा। गुम? अड़े वॾेरा छो गुम थींदा? तालो को वॾेरे न हुआ छा? न साईं, ठेकेदार बि त उहो ई आहे। खुदा रा कुझु त रहम करियो, इन्हनि खे बुनियादी सहूलियतूं ॾियो।